أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا لا تكونوا كالذين آذوا موسى فبرأه الله مما قالوا وكان عند الله وجيها يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما ए ईमान वारो तव्हां ईअं न थियो तव्हां उन्हनि माण्हुनि वांगुरु न थियो जिन मूसा अलैहिस्सलाम खे सतायो पोइ अल्लाह ताला बरी करे छॾियो उन्हनि खे उन्हनि ॻाल्हियुनि खां जेके उन्हनि चयूं ऐं हू अल्लाह पाक वटि वॾा इज़त वारा हुआ वॾे मर्तबे वारा हुआ या वॾे इज़त वारा हुआ ए ईमान वारो अल्लाह ताला खां डिॼंदा रहो ऐं सिधी सची ॻाल्हि चओ अल्लाह ताला तव्हांजे कमनि खे ठाहे छॾींदो ऐं तव्हांजे गुनाहनि खे बख़्शे छॾींदो वमन युतिइल्लाह व रसूलहु जेको अल्लाह ऐं उन जे रसूल जी फर्मा बरदारी करे त बेशक उहो वॾी कामयाबीअ सां हमकिनार थी वियो हिननि में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त ए ईमान वारो तव्हां ईअं न थियो जीअं उन्हनि माण्हुनि वांगुरु न थियो जिन मूसा अलैहिस्सलाम खे सतायो हो असल में बनी इसराइल जेके हुआ उन्हनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा इल्ज़ाम लॻाया हुआ हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते पोइ अल्लाह रब्बुल आलमीन वरी अहिड़ो इंतज़ाम फरमायो जो अल्लाह ताला उन्हनि खे तमामु इल्ज़ामात खां बेऐब ज़ाहिर कयो ऐं अल्लाह ताला फरमायो जो वकान इंद अल्लाहि वजीहा पोइ अल्लाह ताला वटि इज़त वारा हुआ वॾे मक़ाम वारा हुआ वॾे मर्तबे वारा हुआ हिन में हिकिड़ी तशरीह याब कई अथनि त यानी इज़त वारो हुअणु माना अल्लाह पाक हिननि जी दुआ क़बूल फरमाईंदो मुस्तजाब दावत हुआ केतिरा अहिड़ा मौक़ा आया जिन में अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल फरमाई बल्कि हिकिड़ो अजीब ॻाल्हि इहा त पंहिंजे भाउ हारून जे लाइ दुआ फरमाइनि त हिननि खे नबी बनायो वञे हालांकि नबी कंहिंजी दुआ ते कोन थो बणिजे लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन हिननि जी दुआ अहिड़ी क़बूल फरमाई जो हिननि जे हक़ में यानी पंहिंजे भाउ जे हक़ में हिननि जी दुआ अहिड़ी क़बूल थी जो हिननि जे दुआ जे बरकत सां उहे नबी थी विया ऐं ॿिया बि इलाही मौक़ा आहिनि जिन में हिननि अल्लाह पाक खां दुआ घुरी अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल फरमाई त अल्लाह ताला ईमान वारनि खे मना पियो करे इहो कोन्हे त को नऊज़ बिल्लाह सहाबा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾींदा हुआ न बल्कि हिफ़्ज़ मा तक़द्दुम जे तहत में त ॾिसो बनी इसराइल हीअं पंहिंजे नबीअ खे तकलीफ़ ॾिनी किथे ईअं न थिए जो तव्हां बि ॾेई वियो पहिरीं तव्हांखे ॿुधाए था छॾियूं ऐं अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो ए ईमान वारो तव्हां तक़वा इख़्तियार करियो यानी हर ॻाल्हि में तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्मनि जी पाबंदी ऐं पंहिंजे वक़्त जे नबी यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जी ऐं संदन इताअत जी पाबंदी करियो इन में इहा ॻाल्हि बि अची वई जो उन्हनि खे तकलीफ़ न पहुचायो जेॾी महिल इताअत कान थींदी तॾहिं बि तकलीफ़ थींदी त जेॾी महिल तव्हां इताअत कंदा फर्मा बरदारी कंदा चयो मञींदा त उन्हनि खे राहत थींदी ॿी ॻाल्हि त वक़ूलु क़ौलन सदीदा तव्हां सिधी सची ॻाल्हि चओ क़ौल सदीद जी तफ़सीर मुख़्तलिफ़ आहे के चवनि था सच आहे के चवनि था साफ़ ॻाल्हि हुजे के चवनि था त जेको आहे सो पर बाद हज़रात तफ़सीर इब्न कसीर में साहिब इब्न कसीर जेको तफ़सीर इब्न कसीर वारे लिखियो त इहे सभु शयूं मुराद आहिनि
ऐं सदीद जो लफ़्ज़ हिते फ़रमायो ताकी इहे सभु शयूं अची वञनि, माना ॻाल्हि सिधी हुजे ऐं सची हुजे, अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो तरीक़ेकार जेको ॻाल्हि जो हुजे नरम हुजे, साफ़ हुजे, वाज़े हुजे, अहिड़ी ॻाल्हि चओ। त तव्हां तक़वा इख़्तियार कंदव ऐं तव्हां ॻाल्हि में यानी सही ॻाल्हि कंदव, सिधी ॻाल्हि सची ॻाल्हि कंदव त पोइ तव्हांखे छा मिलंदो? अल्लाह ताला तव्हांजे लाइ, तव्हांजे नफ़े जे लाइ तव्हांजा कम ठाहे छॾींदो, तव्हांजा जेतिरियूं बिगड़ियूं आहिनि तव्हांजूं बिगड़ियूं बनाए छॾींदो। ऐं ॿियो त अल्लाह ताला तव्हांजे गुनाहनि खे मुआफ़ फरमाए छॾींदो। हे ॿ वाइदा वॾा मिलिया आहिनि, कम ठही वेंदा, कम आम आहिनि, दुनिया जा आख़िरत जा सभु कम ठही वेंदा। ॿियो अल्लाह ताला गुनाहनि खे बख़्शे छॾींदो। वरी अल्लाह ताला फरमाए पियो वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा, जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो चयो मञे त उहो वॾी कामयाबीअ सां कामयाब थी वियो, वॾी कामयाबी हासिल करे वरिती। अल्लाह ताला असांखे बि पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत नसीब फरमाए, फरमाबरदारी नसीब फरमाए, बल्कि हर मुसलमान खे नसीब फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंता नस्तगफिरुका व नतूबु इलैक, नस्तगफिरुका व नतूबु इलैक, नस्तगफिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन।